तूं सुलझल क़ौमुनि तरफ़ ॾिसंदे न त हू ग़ैर मुस्लिम आहिनि, पोइ बि असां खां वधीक। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, ही नाचीज़ अवां सभिनी खे मुंहिंजे पंहिंजे हिन चैनल ते भलीकार चए थो वेलकम भरी करे आया। अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां पिरी प्यारनि जे लाइ, ऐं जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ तमामु मां घणो थोराईतो आहियां। उन्हनि जो वॾो मुंहिंजे मथां एहसान आहे उन्हनि दोस्तनि जो। ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि, जेके मुंहिंजी ही वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि दोस्तनि खे मां वेलकम कयां थो, उन दोस्त खे मैं भलीकार कयां थो। अल्लाह करे ख़ुशि हुजी, आबाद हुजी, प्यारा जानी। मां अवे जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। ऐं दोस्तो, जेकॾहिं अवां आयो मुंहिंजे हिन चैनल ते नवां त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दबाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां जे मोबाइल ते फ़ौरन पहुची वञे, त जीअं अवां ताईं मूं ना चीज़ जेका अपडेट आहे उहा अवां ताईं अपडेट पहुची वञे, त जीअं अवां खे हिकु सुठी रहनुमाई थी सघे ऐं अवां खे ॼाण मिली सघे सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल दुलाब। जी हाँ दोस्तों, दुलाब जी जेके क़िस्तूं अवां ॾिसी रहिया आहियो, या कंहिं वजह जे करे कुझु दोस्तनि खे मुंहिंजे जेको आहे असांजी जेका ही सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल मिस थी वई आहे, अवां न ॾिसी सघिया आहियो। उहे तक़रीबन तमामु जेके बि क़िस्तूं अवां को मिस थी वियूं आहिनि उनजी पूरी अपडेट मुंहिंजे पंहिंजे हिन चैनल ते रखियल आहे। अवां जेका बि क़िस्त अगरि ॾिसणु चाहियो था त उनजी पूरी अपडेट अवां खे मुंहिंजे हिन चैनल ते मिलंदी। त दोस्तों, हाणे देरि न कयो, हाणे जो हाणे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दबाए छॾ, त जीअं अचण वारी मुंहिंजे न्यू वीडियो जो बि नोटिफिकेशन अवां जे मोबाइल में अची सघे। त दोस्तों, मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो, ऐं आख़िर ताईं ॾिसण सां अवां दोस्तनि जो जेको सहकार आहे, अवां दोस्तनि जो जेको प्यार आहे, उहो मूं ना चीज़ लाइ तमामु घणो हिकु एहसान आहे, तमामु घणो तव्हांजो मुंहिंजे मथां हिकिड़ो वॾो हिकिड़ो बार आहे जेको मां लाहिण जोॻो न आहियां। अवां दोस्तनि जा थोरा लाहिण जोॻो न आहियां, पोइ बि मां हथ ॿधी अवां दोस्तनि खे इहा ई अर्ज़ु कंदो हलंदुसि त आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा करो। त दोस्तों, हाणे ॻाल्हि कंदासीं असीं सोप सीरियल दुलाब जी जेका अचण वारी क़िस्त 55 ऐं जेका अवां खां मिस थी वई आहे क़िस्त, उहा क़िस्त आहे 54। जी हाँ दोस्तों, 54 क़िस्त बाबति अवां खे ॾींदुसि मां हिकिड़े बहितरीन अपडेट। अवां खे अवां जा थींदियूं खोड़ कचहरियूं, ऐं जेकॾहिं अवां दोस्त जितां जा आहियो, कहिड़े शहर जा आहियो, पंहिंजो नालो, पंहिंजे सिटीअ जो नालो, पंहिंजी ज़ात मूंखे कमेंट में लिखंदा करो। जी हाँ दोस्तों, ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल दुलाब जी 54 क़िस्त जेका अवां खां मिस थी चुकी आहे, उन बाबति मां अवां खे पहुचाईंदुसि बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, 54 क़िस्त में जेको पहिरियों सीन हो, उहो सीन लॻो मलूक कूंज ऐं उनजी घरवारीअ जो। मलूक पंहिंजी घरवारी खे चए थो त हिन छोरी जो अहिड़ो को पेर ॻरो आहे, इन जे करे त असांजो कोई कमु नथा थियनि, जंहिं ते
उनजी घरवारी उनखे ॾाढो टोके थी त तो करे निमाज़ पढ़ी आहे या कॾहिं 5 वक़्त निमाज़ ते पढ़ी आहे त अहिड़ा जेको आहे न तुंहिंजा मसइला न थियनि। हाणे जे तो अगरि निमाज़ नथो पढ़ी त अगरि पूरी ज़िंदगी अगरि तो पलंग ते बि गुज़ारे त तॾहिं बि तोखे सुख ऐं चैन कोन मिलंदो। रुॻो अची हिन नियाणी जे पोयां पियो आहीं, जेको नियाणी क़दम खयो सो कयो, हाणे जी पचर छॾ जंहिं ते मलूकनि जो हिननि जो जहिड़ो ॾेखारियो वेंदो आहे। वरी मथां हिकु ॿियो सीन बि लॻे थो, उहो सीन लॻे थो हिननि जो पंहिंजो मोलू वारनि जो चीका कमदार मोलूअ जो सीन लॻे थो। कमदार मोलू इहो चवणु चाहे थो त वीचारे खाननि खे कंहिं मारियो जेको बेॾोह बेगुनाह मारियो वियो, उनजी त कंहिंसां दुश्मनी न हुई। जंहिं ते वज़ीरान जी जेकी सहेली आहे उहा चवणु लॻी त उन वीचारी जो छा थींदो वज़ीरान जो। ऐं छोरा त निकमा आहिनि, न कंहिं कम जा न कार जा, न कमु करनि था, कुझु बि नथा करनि। हाणे इन छोकिरी खे इन मां सुठो इहो आहे त किथे जेको आहे निकाह करे परणाए छॾनि। बहरहाल इहो सीन लॻो। मथां वरी साॻियो ई मिठो वारनि जो सीन लॻे थो, वज़ीरा वारनि जो जेको वज़ीरा खे परचाइण में लॻे थो। ॾुख भरियो सीन हो, टेजड़ी वारो सीन हो जेको रोइण धोइण में पूरो थियो इन्हनि जो। ऐं हुन खां अलावा वरी हिकिड़ो ॿियो सीन लॻो थियो, टियों सीन लॻे थो जेको आहे मुराद पीरल मरियम जो। जेको मरियम हिननि खे चए थी त सोटाली पंहिंजो मुराद इहो चए थो त खानण जी दुश्मनी त कंहिंसां कोन हुई, वीचारो बेॾोह बेगुनाह मारियो वियो जंहिं ते पीरल चवे थो। ज़रूरु अदा हिन में जेको आहे खाननि वटि को अदा अलीअ जो को राज़ अहिड़ो हूंदो जंहिं ते हुनखे उहो छिड़ बि ॾेई रोके थो त अहिड़ियूं जेका मनूस ॻाल्हियूं न कर, अलाह ख़ैरु कंदो अदा अलीअ ॾे। जंहिं ते मरियम मुराद खे चए थी त छो न तूं वज़ीरान जो जेको संग आहे उहो हिन तूं पंहिंजे भाउ पीरल जे लाइ घुर करींसि। जंहिं ते उहो चए थो त उहा आख़िर इन खां बि घुर ज़रूरु कंदासीं। पहिरियां हुनजो 40 त गुज़रण ॾियो, हुनजो अञा खाननि जो 40 कोन गुज़रियो आहे तो के। जंहिं ते वरी पीरल बि चए थो हा मूंखे जेको आहे इहो संग रिश्तो वठी ॾे मूंखे पंहिंजे लाइ। जंहिं ते हू चए थो त अॻु में जेको आहे अलीअ जी ॻोल्हा कयूं, अलीअ जी ख़बर पए त किथे आहे, छा आहे, जीअरो बि आहे या अलाह ख़ैरु कंदो उन ॾे। वरी इहो सीन लॻे थो। त दोस्तो हीअ जेका अपडेट मां अव्हांखे पहुचाए रहियो आहियां उहा अपडेट आहे पंहिंजो किस्त नंबर 54 जी, जेका अव्हांखां मिस थी चुकी आहे। ऐं अचण वारी किस्त में छा थींदो उन बाबति बि अव्हांखे दोस्तनि खे मां आगाही ज़रूरु ॾींदुसि। त दोस्तो ॿियो वरी सीन लॻे थो, हुन खां पोइ मां दोस्तनि खे अपडेट ॾेई रहियो आहियां किस्त नंबर 54 जी। जी दोस्तो, त जेको वरी चोथों नंबर सीन लॻे थो, उहो चोथों नंबर सीन इहो लॻे थो। ठारो रहज़न पाण वेठा हूंदा आहिनि। ठारो चवंदो आहे पंहिंजे भाउ राज़न खे त अदा तोखे छा थो लॻे त पंहिंजे मिठण खे अगवा करण में मुराद जो हथु आहे। त उन ते रहज़न उनखे चए थो तोखे नथो लॻे इन मां इहा पक थी वञे त उहे अमरा जेके मुराद वटि वेठल हुआ उहे अमरा मुराद चई हा, ऐं हिन ते अमिलो असांजे जेको आहे मिठण खे खणण वारा उहे हा। तो न ॾिठो जेको अमले करण वारा माण्हू उहे, त हुन ते उहो बि इहो यकीन करे वञे थो। उन खां पोइ वरी जेको सीन लॻे थो दोस्तो, उहो सीन लॻे थो मीर मंसूर ख़ान जा जेके कामरेड आहिनि जेके उहे वरी ईअं बीठा हूंदा आहिनि, पाण में शेरो शेरी आहे इन बाबति पाण में जेको आहे वीचार वंडींदा आहिनि। उन खां पोइ वरी हिकु ॿियो सीन लॻे थो, उहो सीन लॻे थो हाशिम ऐं मीर शाहनवाज़ ख़ान जो। त जेको मीर शाहनवाज़ ख़ान हाशिम खे चए थो त तूं हाणे ईअं जेको आहे हितां निकिरी वञ, हाणे उन्हनि खे इहा पक थी चुकी आहे रहज़न वारनि खे त तूं मुराद ख़ान जो ई माण्हू आहीं। त दोस्तो इहा हुई जेकी मां अव्हां ताईं जेका अपडेट पहुचाए रहियो आहियां, उहा किस्त नंबर 54 जी आहे, जेका अव्हां बाख़ूबी इन मां सुठी ॼाण अव्हांखे मिली रही हूंदी। ऐं हुन खां अलावा वरी लॻे थो ॿियो सीन लॻे थो, उहो इहो ई लॻे थो त रहज़न ककर वारा ठारे वारा मीर मंसूर ख़ान वटि अचनि था, जेका उनखे धमकाइनि था, अचनि था, जेके चवनि था उनखे मीर मंसूर ख़ान खे त सुठो इहो अथई त असांखे मिठण ख़ान मुराद खां मोटाए ॾे, न त ॿी सूरत में असां इहो पको सम्झी वेंदासीं त तूं धुर बणियल आहीं। जंहिं ते मीर मंसूर ख़ान उन्हनि खे घणी कोशिशि करण खां पोइ उन्हनि खे
इतमाद वेठे थो उन्हनि खे चए थो त मां कोई बि क़िस्म जी कंहिंजी धुर न आहियां, छो त चङा माण्हू कंहिंजी धुर न आहिनि बणंदा, जेकर धुर बणंदा त उहे शैतान हूंदा आहिनि। चङनि जो कमु हूंदो आहे ठाहिनि ॿिन्हिनि धुरनि खे। ऐं मूंखे नथो लॻे त जेको आहे न तव्हां अलीअ खे तव्हां अगरि वापसि कयो हुजे त अली जी असांखे का ख़बर ई कोन्हे त अली कंहिं वटि आहे, त उन्हनि जो शक त तव्हां मथां आहे। तव्हां चओ त अली जी असांखे का ख़बर न आहे। बाक़ी मां हुननि सां ॻाल्हाईंदुसि मुराद ख़ान वारनि सां, जे अगरि मुराद ख़ान वारनि जी मुंहिंजी त कोशिशि इहा आहे त ॿिन्हिनि धुरनि खे ठाहे खीर खंड कयां। त दोस्तो इहे लॻा 54 किस्त नंबर में इहे सीन। मुराद जो भरोसो असां हासिल करे सघूं था जेकॾहिं तव्हां चाहियो। इहा ख़बर त उते वञण खां पोइ ई पवंदी। हितां वञण महिल ऐं अचण वक़्तु पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। मां ॿाहिरि न आहियां जो अखियूं इहा हुनखां मोकिलाए अचां। ठीकु आहे जो असां केतिरो ख़्यालु रख। बाबा वीचारो सॼी ज़िंदगी मूं मथां पिटींदो वियो, पर तूं कॾहिं बि कम ते न वहीं। अदा इहो ॾुख सॼी ज़िंदगी मूंखे बि रहंदो त असां बाबा जी का बि ख़िदमत न करे सघिया। अदा बाबा त पंहिंजा सुर क़बर में खणी वियो, पर हाणे ये ज़िम्मेदारी तव्हां ते आहे। पंहिंजो सोचो ऐं हिन घर जो सोचो। हाणे त मुंहिंजूं ज़िम्मेदारी बि तव्हां ते आहिनि। हा दी ज़िम्मेवारियूं निभाईंदासीं। हाणे असां ॿई ॿाहिरि गॾिजी तुंहिंजियूं ज़िम्मेवारियूं ऐं हिन घर जूं ज़िम्मेवारियूं सभु निभाईंदासीं। अदी असां पंहिंजी शादी जी तकड़ कईसीं। शायदि असांजे नसीब में शादी न हुई। हाणे असां पहिरियां तुंहिंजो रिश्तो कराईंदासीं, उन खां पोइ पंहिंजे बारे में सोचींदासीं। हा दा असां मथां बि फर्ज़ बणिजे थो त अदी जो ॿार असां लाइ। अदा अॼु इहे ॻाल्हियूं था कयो, सुभाणे इहे ॻाल्हियूं न विसारजो। हिम्मत करे पंहिंजो घर संभालियो। अदा इहा ख़बर पई त चाचे खाना खे के मारियो आहे? अदी मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे, पर थी सघे थो अदा वॾे खे इन ॻाल्हि जी ख़बर हुजे, छो त हू रईस जो ख़ासि कमदार आहे। थी सघे थो उनखे इन ॻाल्हि जी ख़बर हुजे। अदा जी हाँ दोस्तो, मां अव्हां ताईं जेका अपडेट पहुचाए रहियो आहियां उहा अपडेट आहे 54 किस्त जी जेका अव्हां मिस थी चुकी आहे। त दोस्तो जेको ॿियो सीन लॻे थो उहो सीन लॻे थो, जी हाँ, मीर शाहनवाज़ खान जा माण्हू जेके साबिक़ा माण्हू जेके अलीअ खे रखी बीठा आहिनि ऐं उहे केॾांहुं वञण जे लाइ उन्हनि जो प्रोग्राम रथियल हूंदो, उहो सीन लॻे थो। ऐं हुन खां पोइ वरी जेको ॿियो सीन लॻे थो उहो सीन लॻे थो सोढाल ऐं सालार जो। जी हाँ दोस्तो, सोढाल जेको सालार खे चए थो त भली मां हाणे वञणु चाहियां थो, पोयां मूंखे का मोटरसाइकिल या बाइक हथु करे ॾे त मां जेको आहे होॾे वञणु चाहियां थो, पोयां ॾिसां त कहिड़ा हाल हूंदा, छा थियो, छा थी न गुज़रियो, कहिड़ी पोज़ीशन में उहे पोयां जे ते सालार उनखे ॾाढो सम्झाए थो पियो त इहो जेको आहे तूं ग़लति करीं थो। चए थो यार मुंहिंजो वञणु ज़रूरी आहे, अञा बि वधीक मामलात ख़राब थी सघनि था, जंहिंजे करे सालार खे मुतमिन करे थो। ऐं हुन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो सीन लॻे थो, उहो लॻे थो मिठू वारनि जो। जी हाँ, मिठू ऐं मिठू जो भाउ जो ऐं रज़िया जो जेको सीन लॻे थो। त हाणे उहो जेको आहे मिठू उन्हनि खे चए थो त असां सॼी ज़िंदगी जेको आहे बाबा खे ॾुख ॾिनासीं, बाबा त पंहिंजे क़बर में हलियो वियो, सूर पाण सां गॾु खणी वियो, ऐं हाणे जेको आहे असांजे मथां भेण जी बि ज़िम्मेवारियूं अची वियूं आहिनि, असांजी पंहिंजियूं बि। असीं हाणे पहिरें जेको आहे पंहिंजी भेण जो घर वसाईंदासीं, उन खां पोइ पंहिंजो सोचींदा, जंहिं ते हुनखे भेण चवे थी पई त हा जे अगरि इहा ॻाल्हि तूं करीं थो पियो त पोइ भला इन ॻाल्हि ते क़ाइमु बि रहिजो, ईअं न त वरी तव्हां वरी ॾुख ॾियो मूंखे। त दोस्तो हुन खां पोइ वरी ॿियो सीन लॻे थो मोलू जे भाउ जो, वकार जो। जी ऐं उनजी जेको आहे भेण जो जेको हू इन बाबति खाननि जे बाबति इहा मशवरो कनि था पिया त खाननि खे आख़िर मारियो कई, त चए थी हू चए थी त थी सघे थो इन जी ख़बर अदा मौला बख़्श खे हुजे। बहरहाल इहो सीन लॻे थो। इहा जेका पूरी अपडेट मां दोस्तनि ते पहुचाए रहियो आहियां।
उहो अपडेट आहे अव्हां दोस्तनि जे लाइ 54 किस्त जी। मां उमेद कयां थो त मुंहिंजी हीअ किस्त जेका अव्हांखे अपडेट अव्हां ताईं पहुची रही हूंदी, उन मां बहितर खां बहितर अव्हां मालूमात हासिलु करे रहिया हूंदा। त दोस्तो, अञा जेकॾहिं मुंहिंजे हिन वीडियो ते अव्हां नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हांजे मोबाइल में अचे ऐं अव्हां ताईं बहितरीनु हिकिड़ी जेको आहे अपडेट जी जेको आहे ॼाण मिली सघे। त दोस्तो, हुन खां पोइ तमामु बहितरीनु ही जेको आहे सोप सीरियल अव्हां ॾिसी रहिया आहियो, इन बाबति पंहिंजी ॼाण बि ॾियो। पंहिंजो जेको आहे कमेंट में पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात उहो लिखी करे मूंखे मोकिलियो त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रियो अदा कयां। त तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहो। इहा ई मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ, तव्हां पिरी प्यारनि जे लाइ मुंहिंजी इहा ई दुआ हूंदी आहे त अव्हांखे अलाह साईं शल आबाद रखे। त दोस्तो, हाणे मिलूं था वरी पाण नेक्स्ट वीडियो जी अपडेट जे लाइ, ऐं जेका अचण वारी आहे एसी ताईं तक़रीबन 2 ॾींहं अव्हांखे बि साई कढणी पवंदी। 2 ॾींहं अव्हांखे बि जेको आहे वीडियो जेका का किस्त कोन ईंदी, वरी हलंदी सूमर ते, ऐं सूमर ते अव्हांखे रहंदो इंतज़ारु किस्त नंबर 56 जो। जेकर 56 किस्त ईंदी उन बाबति अव्हांखे मां बहितर खां बहितर मालूमात ॾींदुसि, ऐं उन में अव्हां जो बि साथ रहंदो। अव्हां दोस्तनि जेको प्यारु आहे, अव्हां दोस्तनि जेको सहकार आहे, उहो मुंहिंजे लाइ तमामु घणो हिकिड़ो एज़ाज़ आहे। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अञा बि मां दोस्तनि खे चवंदो, जेकॾहिं अव्हां मुंहिंजे वीडियो बि अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल वारे बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांजे मोबाइल में अचे ऐं अव्हांखे बहितरीनु अपडेट मौसूल थिए। ऐं दोस्तो, हाणे मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। चवंदा आहिनि त जुदा न फ़िदा, मौला सलामत रखे अव्हां सभिनी खे। ऐं आख़िर में अव्हां दोस्तनि खे मां बहितर खां बहितर मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सुठी तालीम ॾियारो, ऐं पंहिंजे पाड़े जो बि ख़्यालु रखो, ऐं जेको बि कमु कयो त मशवरे ते त कमु कंदा कयो, छो त मशवरो सुन्नत नबवी आहे। ऐं मशवरो करणु हर भले नंढो हुजे थोरे वॾो हुजे, त मशवरे में बरकत आहे दोस्तो। त कहिड़ो बि कमु कयो, चाहे नेकी वारो चाहे कहिड़ो बि, त उन में जेको आहे मशवरो करणु बहितर आहे। पंहिंजे पाड़े जो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे वॾनि जो, पंहिंजे जेके पोड़ा आहिनि, जेके पोड़ियूं आहिनि, जेके आयूं आहिनि, जेके आया आहिनि, जेके ताया आहिनि, उन सभिनी जो अव्हां दोस्तनि खे ख़्यालु वधि में वधि ख़्यालु रखिणो पवंदो ऐं रखंदा करो। ऐं अगरि जेकॾहिं तव्हां कंहिंजो ख़्यालु रखंदव त जंहिंमहिल तव्हांजी जेका पिछाड़ी ईंदी, जेका तव्हांजी पोड़ाइप ईंदी, उन में अव्हांजो जेका पोयार हूंदी उहो अव्हांजो ख़्यालु रखंदी। त चवंदा आहिनि शऊर तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं असां को नेक अमल कंदासीं, नेक कमु कंदासीं। दोस्तो, नेक कम जे लाइ खोड़ सारा पैगाम आहिनि, खोड़ सारियूं मैसेज आहिनि, ऐं मां कोशिशि कंदो आहियां त इन ज़रिए अव्हां दोस्तनि ते बहितर खां बहितर मैसेज अव्हां दोस्तनि खे ॾींदो हलां। ऐं मां उमेद कयां थो त तव्हां मुंहिंजे हिन पूरे मैसेज मां कुझु न कुझु फ़ाइदो हासिलु कंदा हूंदा। अॼु अगरि को बि दोस्त हिन मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अमल कंदो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी। ऐं हुन खां अलावा तव्हां दोस्तनि खे इहो बि चवंदो रहंदुसि, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे जेको आहे नंढड़नि खे, नियाणियुनि खे तालीम ॾियारो, वधि में वधि रोशनास कयो तालीम सां, शऊर पैदा कयो, ऐं पंहिंजे घर जो बि ख़्यालु रखो, पंहिंजो बि ख़्यालु रखो, पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखो, पंहिंजे अमर जो, पंहिंजे अबे जो बि ख़्यालु रखो, उन्हनि जो अदब एतिराम सां रहंदा करो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जुदा न फ़िदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंध, जिए सिंध में रहंदड़ जेके असांजा मारूअड़ आहिनि उहे आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहनि। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अव्हां दोस्तनि जे लाइ। त दोस्तो,
हाणे त अचणु खपे। इजाज़त अवां दोस्तनि कई। अवां बि चाहींदा हूंदव त काज़ी बिल्कुलु बाबा अची अचो वेहे थो त इन जी नसीहतूं इन जा जेके पैगाम खुटनि कोन था। त दोस्तो मां बि चाहींदो आहियां त कुझु न कुझु पंहिंजी नेकीअ में पंहिंजो हिसो ज़रूरु मिलायां ऐं अवां बि इन नेकीअ में पंहिंजो हिसो मिलायो ऐं मुंहिंजे हिन मैसेज खे वधि में वधि जेको आहे अवां बि शेयर कंदा कयो त मन अवां जे हिकिड़े मैसेज शेयर करण सां अवां जो बि हिकु नेकीअ में जेको आहे हिसो मिली वेंदो। दोस्तो इहो हूंदो आहे हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो अर्ज़ु अवां दोस्तनि जे लाइ। ऐं अञा बि मुंहिंजो को दोस्त अञा रहिजी वियो आहे त उनखे वरी बि इहा कोशिशि कंदुमि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाइनि त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां जे मोबाइल में अची सघे ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो। आख़िर ताईं ॾिसण सां जेको आहे जेको साकार अवां जो जेको साथ अवां जेको प्यार मुंहिंजे लाइ वॾो क़ाबिल इज़त आहे ऐं जुदा न पैदा। महिरबानियूं। अल्लाह अवां खे ख़ुशि रखे। अवां जा हर कमु सजाया अथनि। अवां जेके नेक बख़्त रहो हमेशह। अवां खे जेके औलाद थिए उहा नेक बख़्त हुजे। अवां जी फर्म बरदार थिए ऐं जेके बीमार आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे सिहत तंदुरुस्ती अता करे ऐं जेके बे औलाद आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे औलाद ॾे ऐं जेके पुट जी औलाद आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे औलाद नरीना अता करे। इहा ई मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। अस्सलामु अलैकुम। अल्लाह ख़ैरु कंदो। अल्लाह हाफ़िज़।